प्रोग्राम हाल हक़ीक़त में भलीकार दोस्तों हिन वक़्तु सिंध रंज ऐं मलाल में आहे, छो त दुनिया जॾहिं नंगी घुमंदी हुई हितां जे माण्हुनि यानी हितां जे सिंधी हिंदुनि कप पाए धाॻो ठाहे रेशम तयारु कयो ऐं दुनिया खे हितनि ढकण जो तरीक़ो सेखारियो। उहे सिंधियुनि जा रूह ऐं विरूह हक़ीक़ी वारिस सिंध अॼु लॾ पलाण करे रहिया आहिनि ऐं सिंध जा वेरी बणियल भोतार कन लाडार आहिनि। केॾो न पाप नंगर बणियल आहे। सिंधियुनि जा रवासी हिन सभ्यता जा असुल वारिस मथां ज़ुल्म जो राकास धाड़ेलनि जे रूप में लामारत हुजे। कंदकोट शिकारपुर जेको एशिया जे वॾे में वॾी वापारी मंडी सम्झी वेंदी ऐं हिन इलाइक़े में ज़िंदगी जूं तमामु सहूलियतूं मौजूदु हूंदियूं, उन इंसानी सहूलियतकारी वारे अमल में हिंदू भाइरनि जो किरदारु रहियो आहे। अफ़सोस जो अमन मानिक माण्हू ऐं अमन मानिक सोच अॼु इंसानियत जे ख़िदमतगार सूफ़ी लाकूफ़ी जंहिंजा रूह तड़प ऐं ख़ौफ़ जो शिकार बणियल आहिनि। कई ख़ानदान लॾपणान करे इंडिया हलिया विया आहिनि। ताज़ो 10 ख़ानदान रत जा ॻोहाड़े भिटाई ऐं सचल खे दान ॾींदे इलविदा चई पंहिंजे ॻोढ़नि खे सिंध अॻियां गवाह बणाए हमेशह लाइ हलिया विया। धरतीअ जो विछोड़ो त ॾाढो दुखदायक ऐं पाप आहे। कलम ऐं लफ़्ज़नि जे लिखण खां त वॾो आहे, पर छा कजे, ओसर ऐं मातम ज़रूरी आहे। छो त सिंध जे इल्मु अदब ऐं खोजना जा सरमाएदारीअ जा सरवाण सभु हिंदू आहिनि ऐं रहिया आहिनि। इंसान दोस्त ख़िदमतनि जा बि शेवा संदनि ई रही आहे। जीअं त सिंध जी राजधानी कराचीअ खे रोशन जो शहर बनाइण में बि संदन हिसो रहियो आहे। 1913 में उन वक़्त जे मेयर मोहतरम हरीचंद राय पंहिंजे कराचीअ खे बिजलीअ जो निज़ाम ज़रिए रोशन करे रोशन जो शहर जो एज़ाज़ माणियो। उन वक़्तु अञा अमेरिका में बि बिजली न आई हुई ऐं ॿियूं खोड़ सारा इदारा जन क़ाइमु कया। DGS साइंस कॉलेज कराची जो तमामु मुतबर इदारो आहे। सुबराज मेटर्निटी होम, बोतनदास मार्केट, ओजा TB सेंटर जो 100 एकड़नि ते मोहतरम सखराज दास साहब ठारायो हुयो, जेको हिन वक़्तु डाउ यूनिवर्सिटी कमु करे रही आहे। उन जॻह ते कमु करे रही आहे ऐं ओजा सेंटर बि मौजूदु आहे। इंसानियत सां प्यार कंदड़ सूफ़ी लाकूफ़ी सिंध इंसान जा परचारू रहिया आहिनि। संदन ख़िदमतूं असांजे अॻियां मौजूदु आहिनि ऐं गवाह बणी रहंदियूं। ईंदड़ नस्लनि जी ख़िदमत कंदा रहंदा, गवाह बणिजी रहंदियूं ऐं उहे उधार असांजे ईंदड़ नस्लनि जी बि ख़िदमत कंदा रहंदा। उहो ज़रफ़ हिंदुनि दीवाननि जो ई आहे, न कि मुस्लमाननि जो। ॿिए तरफ़ असांजा मुस्लिम भोज़ार जेके रिछ बछ खंज़ीरनि जो वेड़, कुतनि जो शिकार, कुकड़नि जी मेल ऐं क़बीलनि खे हिक ॿिए सां विढ़ाइण जो फ़ंत ॼाणनि था, धाड़ेलनि जा गिरोह बणाए सिंध खे तबाह ऐं बर्बादु करे रहिया आहिनि। ज़रदारीअ जी फिरौनत माफ़िया सभु इदारा भोतारनि जे मातहत पिया हलनि। सिंध जे सूफ़े जी नस्ल कशी पिया कनि। हिंदू रुगो सिंध जा दीवाना न, पर दुनिया जे मंडियुनि में नालो कमाईंदड़ पिणु आहिनि। तंहिंजी पर घोरल हो, क़दरदानी करियो, अखियूं खोलियो, साॻियुनि जे सन खे सुञाणो, भजला थी सिंध जी हिलालप ऐं असासियत खे तोहफ़ो ॾियो। सिंधी हिंदू सिंध जा असासिया आहिनि, उन्हनि खे तोहफ़ो ॾियो। जीअं 1947 में जेकमाबाद जे सिपह सालार बहादुर ख़ान सरियाणी सिंध सां निमक हिलालीअ जो सबूत ॾींदे हिंदू भाइरनि खे इंडिया वञण खां रोकियो ऐं खेनि तोहफ़ो फ़राहम कयो, सिंध जो हक़ अदा कयो। तारीख़ खे सलाम पेश करे थी, तव्हां बि अहिड़ो तारीख़ी किरदारु निभायो। चाकर ख़ान सरियाणी ऐं दोदे जो रूह बणिजी शेख अया जे हिन सिटनि खे कुझु सुञाणो। जे तो अञा न ॼातो केरा देशवासी, तुंहिंजो जनम अजायो तुंहिंजी मिटी हणासी।